असीं अपील कयूं था अलहाज सरदार अली गौर खान मार, राजा खान मार ऐं सरदार हाजी खान मार साहब के जनाब आला तव्हां अमुन पसंद सरदार आयो। तव्हां इन्हनि कबायली झेड़नि में पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं इहे कबायली तकरार ख़त्म करायो जीअं शहरनि जी रौनकूं बहाल थियनि ऐं असांजा कारोबार हलनि ऐं ग़रीब माण्हू फाका कशी खां बचे ऐं शहर वरी रौनक अचनि बहाल थी वञनि। असांजा शहर वीरान थी विया आहिनि ऐं मशियत तबाह थी वई आहे। साईं इन्हनि जो असर जेको आहे शहर जे ग़रीब खां ग़रीब माण्हू ते पए थो, मज़दूर ते पए थो। जंहिं महिल शहर वीरान थी वञनि था, मशियत तबाह थी वञे थी त मज़दूर खे मज़दूरी नथी मिले ऐं ग़रीब खे रोज़गार करण जे लाइ जॾहिं शहर में माण्हू ई न ईंदा भओ मोह त क़ौमी तकरार हले थो। मतां मां बि मारिजी वञा त पोइ शहर वीरान हूंदा त साईं कारोबार में ग़रीब त ईअं ई फाका कशी जो शिकार थी वेंदा। छा ॿुधाइजो जंहिं कबीले जो झेड़ो आहे उन कबीले जा माण्हू जेके रोज़ दिहाड़ी कमाइण वारा उहे मज़दूरी ते नथा निकिरनि त उनजो वक़्तु गुज़र सफ़र कीअं हूंदो? साईं बसि अलाह करे थो, ॾिसे थो इन महिल त तमामु घणी महांगाई आहे। जेके क़ौमा पाण में विढ़नि उन्हनि क़ौमनि जो मर्द को बि माण्हू त शहर में अची बि नथो सघे, न दवा वठी सघे थो, न को ग़रीब रोज़गार करे सघे थो। को बि क़ौम आहे, जेकी बि क़ौम आहे पाण में विढ़नि उहे त शहर ॾे मुंहुं ई न कंदियूं न सर। जे उहे शहर में अचनि थियूं त तव्हां पाण ॾिसो था क़ौमी तकरार केतिरी हद ताईं वधियलु आहे। कंहिं महिल पीउ पुट मारिजी वञनि था, कंहिं महिल भाउ मारिजी वञनि था, कंहिं महिल नियाणियूं मारिजी वञनि थियूं। न मारण वारे खे इहो ख़बर आहे त मां हिन खे मारियां छो थो, न मरण वारे खे इहो ख़बर आहे त मां मरां छो थो। त इन ख़ुदारा हाणे इन ते रहम कयो वञे ऐं इहे क़ौमी तकरार ख़त्म कराया वञे। सही क़ौमी झेड़नि जे करे जेके माण्हू बेरोज़गार थी घर वेही आहे, जेके दिहाड़ी कमाए पंहिंजे घर जो चुल्हो ॿारींदा हुआ, त हाणे उन्हनि जे घर जो चुल्हो कीअं भरे? साईं हाणे उन्हनि जे घर जो चुल्हो छा भरंदो? उहे पंहिंजा ॾिसे थो घर जा टिपड़ विकिणनि था, सोन जेको घर में पियो आहे, या घर मां त दुकान ते वेही इहो ॾिसां थो माण्हू पंहिंजा तन जा कपिड़ा विकिणी करे अटो वठनि था यार, पंहिंजे घर जा सामान विकिणी करे यार पंहिंजे बचनि जी दवा वठनि था। ख़ुदारा हाणे इन क़ौमी तकरार ते ज़ाब्तो आंदो वञे, सिंध खे बर्बादु थियण खां बचायो वञे, शहरनि खे वीरान थियण खां बचायो वञे। ख़ुदारा इन सिंधी क़ौम ते रहम कयो वञे। असांजा वसवारनि खे अॻिते वञणु खपे ऐं इहे क़ौमी तकरार यकदमि ख़त्म करायो। जॾहिं त माण्हुनि जे घर जे घर मईशत तबाह थी वेंदी, झेड़नि जे करे खाइण लाइ बि कुझु न हूंदो, त उहो आख़िर रिएक्शन ॿियो कहिड़ो ईंदो हुजे मथां? साईं ॾिसो न, हाणे भूख तहज़ीब के आदाब मिटा देती, मिट जाएगी मखलूक तो इंसाफ़ करोगे। साईं ईअं त न थियणु खपे। अगरि इहे क़ौमी तकरार ख़त्म न थींदा त शहर वीरान थी वेंदा, मशियत बर्बाद थी वेंदी। शहर त ईअं ई वीरान ई ॾिसो, शहर में को माण्हू ई न आहे। दुकाना खोलियूं था, शाम ताईं पंहिंजे वेठा आहियूं त को गिराक ईंदो केर बि नथो अचे। पंहिंजे घर हलिया वञूं था, कर्ज़ वठूं था, कर्ज़ खायूं था, कर्ज़ वठूं था, कर्ज़ खायूं था। मूंखे इहो ॿुधाइजो त जेके माण्हू झेड़े जे ख़ौफ़ खां मज़दूर मज़दूरी नथो करे, रेड़ी वारो रेड़ी ते नथो हुजे, दुकानदार दुकान ते नथो हुजे, इहो माण्हू पंहिंजे जेको आहे घर कीअं हलाए? हाणे साईं उन्हनि जे घरनि में फाका कशी आहे, तव्हां वञी ॾिसो त सही उहे कीअं पिया ज़िंदगी गुज़ारनि। उहे त ॿ ॿ ॾींहं टे टे ॾींहं बुख ते वेठा आहिनि। बुख खां पोइ उहे कहिड़ो अमल कंदा? कहिड़ो अमल कंदा? जंहिं महिल ॾिसे थो भूख तहज़ीब के आदाब मिटा देती है, पोइ इंसान कुझु बि करे सघे थो। भूख मौत का खौफ ख़त्म कर देती है। जंहिं महिल बुख मरे थो इंसान, पोइ उहो कुझु बि करण जे लाइ तयारु आहे। कबायली झेड़नि जे ख़त्म करण जे लाइ तव्हां कहिड़ी जेको आहे असांखे तजवीज़ ॾींदो? असां साईं इहो ई चऊं था त जेके असांजे तर्जा नवाब आहिनि, सरमाएदार आहिनि, ॿी क़ौम आहिनि, जेके पाण में ठहियलु आहिनि, उहे मिंथ मेड़ काफ़िला, नियाणियूं मेड़, क़ुरान मेड़ खणी करे उन्हनि क़ौमनि ॾे वञनि ऐं उन्हनि खे मेड़ मिंथ काफ़िले खे उहे बि मान ॾींदा। छो त सिंध जी रिवायत आहे, नियाणी ऐं क़ुरान खे मान ॾींदा आया आहिनि। त वास्ते ख़ुदा जे इहो क़बाइली तकरार यकदमि ख़त्म कयो वञे। जेके बि इन्हनि जा सरगर्दा आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे।